हक हक अल्लाह हक अल्लाह हक हक अल्लाह हक अल्लाह हक अल्लाह हक अल्लाह। मिठल परेशान न थी, मां तुझी परेशानी जो हल कढियो आ। असां रोसाई जेको आ न हिकु हिकु थई, दुनिया इन वटि झुकंदी थई। दुनिया परे परे जा माण्हू ईंदा थई, अलाए केतिरनि माण्हुनि जा जिन कढिया थई। हा तू असुल सफ़ा दिल जा कर, पर 2-3 रुपया अथी त सही न। हाँ जाम पैसा हाल मां खर्च कंदुमि यार, मुंहिंजे घर में जिन न बस मुंहिंजो जाम मां बेज़ार थी वियो आहियां सफ़ा था। बस पोइ तूं ईअं समझ सही जाइ ते पहुतो आहे। अच सिधो तोखे मुर्शिद सां मिलायां। अच अच हाँ यार मालूम अच 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 हक अल्लाह हक अल्लाह। वे 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 बाबा साईं जी हाँ मुर्गो वठी आयो आहियां। ओ मुंहिंजो मतिलबु आहे त पेशेंट वठी आयो आहियां, पेशेंट मरीज़। हाँ मरीज ना है, मां जा घर वाला बीमार पिया न जिन थन। तुंहिंजा घर वारा बीमार आहिनि? हाँ घर जो मसलो आहे। हाँ जिन मां घर में मुंहिंजे वो गया। हिन सां वॾो मसलो आहे, हिन जे घर में जिन आहिनि। अच्छा हा सभु घर जा भाती वीचारा परेशान आहिनि, मरीज़ थी विया आहिनि। हे हिकिड़ो बचल अथई। हां बस बस एड़ो दा इलाज क्यों से एड़ो तावीज़ दे उस्ताद जिन में सब भजी वेंदा। हा हां सब जिन खत्म। वो मां डॉक्टर होया तो बताओ तो केना खबर। अरे चो हक हक यार बाबा या तो रात तो हक सांजो बोतो हक हक बे बुजुर्ग ॻाल्हि ॿुध, हां दा तूं चरियो आ छा? मां तोखे छा सम्झाया आयुमि त तुंहिंजी सॼी परेशानी जो हल हिते ई आहे। हे वॾी दरगाह आहे, तूं मज़ाक सम्झी आ छा? है बाबा के नालो छा है बाबा? हणखण बाबा खे तूं मज़ाक सम्झो, हंधि अची वई तूं ख़ाली मोटे हां वरी डॉक्टर ॾे पियो वञे। हक हाँ? हक नज़लो ज़ुकाम हुई, हां अंग बुखार हुई तो डॉक्टर ॾे वेंदे। हाँ। अड़ो चरिया निभागा जिननि खे मसलो हा डंगू बाहूं भाणी छॾींदे जिन। हां हुते उस्तादनि जी ज़रूरत आहे, फ़क़ीरनि जी ज़रूरत आहे। अच्छा हेता कर दो बाबू हा नालो छा बाबा जो? हणखण बाबा हा हां मालू कढो मालू मालू खणो बाबा तुंहिंजो घर में हली सॼो मसलो हल कयूं था। हां जिन तुंहिंजी जिनायत मिनायत तुंहिंजी सभु ख़त्म थी वेंदी, हां जिन निकल ना बोला। सभु निकिरी वेंदा। हां मां माई के नालो बाबा के नालो बोल निकल वेदा। माईअ खे हुजनि त पोइ त बाबा मिंट पुॼंदो। मिंट हा पोइ त देर ई न आहे। अच्छा वारो के वारो के पैसा पैसो के ना होल तो दी दो। हाँ सभु था हलूं। हलो ठीक है बोलिए हलो 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 बाबा हलो हलो भाई हेलो यार बाबा चो 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 रस्तो ॾेखार। आहे से दवा चो बाबा बाबा हा हक हक अल्लाह हक 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 हेलो जेले ना हेलो बाबा हेलो हेलो हां हेलो सुमारस 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 समाइना जेले नहीं दा ए साईं जो पंहिंजो नालो सुम त बाबा बातो बातो हा वे ॾिसूं असां। बाड़ो लॻो पियो। अड़े छा थी वई? मिर्गी थी छा? अरे अरे हिनखे छा थियो? अरे बाबा छा आहे? इनन जो अरे ओ छा उतार उत 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 मत 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 उत मत उत मत उत मत उत मत हा उथी उत मत उथी उथी मत रही तू छा हेॾे 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 दिली तू छा ओह नो बी 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 विचा रिलीज 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 कुछ ना है कुछ ना है। अरे बाबा जिन्न कढंदा आहिया तुंहिंजा न कुटिंदा सुम तुम तो अरे न कुटिंदा बाबा तू सुम त सही हा सुम हक हक ओ अल्लाह आई हा बा पढ़ो पढ़ाई क्यों मुंडरो चाढ़ियो सजो थी हा बा देवाल हाणे सही आहे सही थी बाहर सही आहे तुंहिंजा जिन भॼी आहे पक त तुंहिंजो इलाज थी वियो तसली आहे हाणे मञी न असांजे हणखण बाबा खे हाणे ईअं कर मिठाई कट
हाँ मिठाई कढ न बाबा मिठाई कढ 1000 हलो करे हाँ तकड़ में मसलो हल थी हो न कुछ नसीब 1000 दे सुमी पो बदा दे असांखे सुमी पो हिते उठ जान हा जिन सब विया जिन ये वट पाजा वट पर बस और सी सुमी पो बे कढो तो बाणे बस आई हाणे मां जो के ॾींहं जे लाइ हिनखे पाण इहो सुभाणे वरी ईंदो 1000 ठीक है ठीकु आहे हाणे जिन्हनि वारी खट आहे न इहा खणाए त बेतरा न त हेठि रुॻी वेंदो ठीक है छो त जिन खट में आहिनि न खट्टा में नहीं इन खट्टा में ख़लीफ़ा जी बाबा ये खण बाबा कौन खट जिन आई नी ने खट्ट में हाँ या खट्टा बहु सा खयूं था उन में जिन नहीं तू सुम आराम कर आहे न जिंदा है जिंदा है हाँ आ खाओ खणी तो हाँ जिंदा है ठीक है बाबा हक बाबा हक अल्लाह